बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व लअनतुद दाइमतु अला अअदाइहिम अजमईन मिनल आना इला क़यामि यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुमुल फासिकून। सामीन गिरामी, जीअं त मुंहिंजी पहिरीं निशस्त मुख़्तसिर ज़िंदगी इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम ते थी चुकी आहे ऐं ही निशस्त रिसालत हुकूक़ जे मुक़दमे तौरु आहे ताकि इमाम अलैहिस्सलाम जेके उन्हीअ में हक़ बयान कया आहिनि उन्हीअ खे थोरो सम्झी सघूं। पोइ इंशा अल्लाह असां रिसालत हुकूक़ इमाम ज़ैनुल आबिदीन ते ॻाल्हाईंदासीं। हक़ ऐं हुकूक़ इंसानी मुआशिरे जे दरमियान निहायत अहम बासोई ऐं अजबे आहे, छो त हिन जो ताल्लुक़ इंसानी ज़िंदगी सां बराह रास्त आहे। इंसान जी रहणी कहणी जे करे ई ही बहस वजूद में आई आहे। साहिबान इल्म वॾे अरसे खां हुकूक़ ते बहस कंदा आया आहिनि। उन मौज़ू ते उन्हनि तमामु घणियूं किताबूं लिखियूं आहिनि ऐं जीअं हक़ अंबिया अलैहिस्सलाम इस्लाम जे नूरानी ऐं इंसान साज़ मकतब में ख़ासि तवज्जो जो मर्कज़ रहियो आहे। जीअं त मुख़्तलिफ़ इबारतनि ऐं ताबीरनि सां हिन जे बारे में गुफ़्तगू थी आहे। हक़ जी तारीफ़ इमाम हज़रत अली अलैहिस्सलाम नहजुल बलागा ख़ुतबो नंबर 207 में कई आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, तारीफ़ ऐं तौसीफ़ जे लाइ हक़ जो दाइरो तमामु घणो ऐं वसी आहे, लेकिन पाण में हुन ते अमल करण जो दारो मदार तमामु थोरो ऐं महदूद आहे। ॿिनि माण्हुनि मां हिकिड़े जो हक़ ॿिए ते उन वक़्तु हूंदो आहे जॾहिं ॿिए जो हक़ उन्हीअ ते हूंदो आहे ऐं ॿिए जो हक़ उन्हीअ ते उन वक़्तु हूंदो आहे जॾहिं उन्हीअ जो हक़ वरी ॿिए ते हुजे। पोइ अगरि कोई अहिड़ो आहे त उन्हीअ जो हक़ ॿियनि ते न हुजे लेकिन उन्हीअ ते कंहिं ॿिए जो हक़ हुजे, ही सिर्फ़ ख़ुदा सां मख़सूस आहे। उन्हीअ जे मख़लूक जो ही मर्तबो नाहे त हू पंहिंजे बदन ते अहिड़ी इक़्तिदार ऐं सरपरस्ती रखंदो हुजे। उन्हीअ जाथे बि अहकाम जारी कया आहिनि अदल ऐं इंसाफ़ सां गॾु जारी कया आहिनि। अंबिया जे ख़ुसूसन इस्लाम जे मकतब में निज़ाम हुकूक़ हिकु क़ती ऐं मुसल्लम हक़ीक़त आहे। मुसलमाननि में ही ॻाल्हि बख़ूबी वाज़े आहे त इज्तमाही हुकूक़ ऐं समाजी हुकूक़ ऐं इख़्तिलाफ़ात खे अहकाम ऐं उन जे बयान सां हल हुजणु खपे। क़ुरान में मुसलमाननि ऐं इस्लामी मुआशिरे खे ही ॻाल्हि सुठी तरह सम्झाई छॾी आहे। जीअं त सूरह माइदा में इरशाद बारी ताला आहे, जेको माण्हू ख़ुदा जे नाज़िल कयल आयतनि जे मुताबिक़ फ़ैसिलो न कंदा उहे ई फ़ासिक़ ऐं नाफ़रमान आहिनि। इन साॻी सूरह जी ॿी आयत में ख़ुदावंद आलम फ़ैसिलो हक़ ते न करण वारनि खे फ़ासिक़ ऐं काफ़िर करार ॾींदे फरमायो आहे, वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुमुल फासिकून। त ख़ुदावंद आलम जेके शयूं क़ुरान में नाज़िल कयूं आहिनि तंहिं मूजिबि माण्हू हुकुम न कंदा से ई बदकार ऐं फ़ासिक़ आहिनि। ऐं साॻी सूरह जे आयत नंबर 45 में ख़ुदावंद आलम फरमाइनि था, वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुमुल फासिकून फउलाइका हुमुज़ ज़ालिमून। जेकी ख़ुदा जे नाज़िल कयल किताब मूजिबि फ़ैसिलो न कंदा आहिनि अहिड़ा माण्हू ज़ालिम आहिनि।
वअनिहकुम बिमा अंज़लल्लाहु वला तत्तबि अहवा। ए रसूल, उन्हनि जे दरमियान उन्हनि आयतनि जे ज़रिए हुकुम कयो ऐं फ़ैसिलो कयो जेके ख़ुदा नाज़िल कयूं आहिनि ऐं उन्हनि जी ख़्वाहिशनि जी पैरवी न कयो। ऐं आयत नंबर 44 साॻी सूरत में ख़ुदावंद आलम फरमाइनि था वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाहु फउलाइका हुमुल काफ़िरून। ऐं यादि रखो त जेको शख़्स ख़ुदा जे नाज़िल कयल किताब वांगुरु हुकुम न ॾिए, अहिड़ा माण्हू काफ़िर आहिनि। हाणे असांजी गुफ़्तगू हिते पूरी थी ऐं इनशा अल्लाह अॻिते असांजी गुफ़्तगू जेका आहे उहा लुग़वी हक़ जी लुग़वी माना में थींदी। वस्सलामु अलैकुम।